मलीर जे क़दीमी ॻोठ हाशिम ख़ासकेली में ख़ासकेली सोशल वेलफेयर एसोसिएशन पारां DHO मलीर इमदाद अली चना ऐं सिंध गवर्नमेंट अस्पताल मेमनगोट जे एडमिनिस्ट्रेटर अब्दुल ख़ालिक जे ताउन सां चमड़ी जी बीमारी जी मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें लेडी डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि चमड़ी बीमारी में मुतासिर औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि जी चकास करण खां पोइ उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते समाजी तंज़ीम अॻवाननि मुश्ताक अहमद, तनवीर ख़ासकेली, अख्तर अली, अमीर बख्श, अज़हर, अब्दुर्रहमान, इशफाक अहमद ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हाशिम ख़ासकेली ॻोठ में चमड़ी जी बीमारी पखिड़िजण सबबि 3 माण्हू फोत थी विया आहिनि ऐं केतिराई मर्द, ॿार ऐं औरतूं मुतासिर आहिनि। DHO इमदाद चना जे ताबुन सां ॻोठ में 3 ॾींहंनि जी मेडिकल कैंप लॻाई, जंहिंमें असांजी कोशिशि आहे त मुतासिर ख़ानदाननि खे तुर्त इलाज करे इन ते ज़ाब्तो आंदो वञे। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त गडाप टाउन इंतज़ामिया सां मुसलसल राब्तो करण जी कोशिशि कई। हिननि जा फ़ोन नंबर बंदि आहिनि। मलीर जे चूंडियल अॻवान अघूर निंड सुतल आहिनि, जेके कंहिं जी मदद करण लाइ तयार न आहिनि। मेडिकल कैंप ते अवामी प्रेस क्लब मलीर जे जनरल सेक्रेटरी ख़ादिर दर्स ऐं कराची रूरल नेटवर्क जे जनरल सेक्रेटरी सलीम जी मेमण कैंप जो दौरो करे ॻोठ जे नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।